اللهم صل على سيدنا محمد للنبي الأمي الطاهر المطهر وعلى آله نحمده ونصلي ونسلم على رسوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس قد جاءكم برهان من ربكم وأنزلنا إليكم نورا مبينا صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم तमाम हमदो सना तारीफ अल्लाह पाक लाया है जेको मालिक खालिक सना जे लाइका जंजो शान बेमिसल बेमिसालिया जे शान में को शरीक नाहे उन्हीं जो मुल्का उन्हीं जी मखलूका वही मालिका वही खालिका वही माबूदा वही मक़सूदा जै अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी काइनात खे कुन जे अमर सां पैदा बेशुमार सलातो सलाम दरूद भी तो सलाम भी जंहिंजो को शुमार आहे ही कोन ओ पाक दरूद आहे जंहिंमें ला शरीक शरीक आहे अल्लाह जा तमाम फरिश्ता जंहिं रात सरकार मदीना मेराज फरमायो अल्लाह पाक पंहिंजे इरादे सां सरकार के मथे घुराए दीदार पंहिंजो करायो पाण फरमाइनि था जंहिं बि आसमान खां मथे ॿिए ते वञण पियो थिए एतिरा त मलाइका जो चैन आगुद थी नहीं इन अल्लाह व मलाइकतहु बेशक अल्लाह ऐं उन्हीं जा मलाइका युसल्लून अला नबी मोकिलियो था मथे मोहम्मद जे दरूद हुकुम तो थे पियो या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा ए ईमान वारो मुझे नबी ते दरूद भी मोकिलियो तो सलाम मोकिलियो ये उन्होंने के हुकुम आहे जिन के अल्लाह पाक ईमान जी दौलत अता कई आहे बेईमान दरूद पढ़ंदो सलाम न पढ़ंदो कलाम करीम में सलाम जब हुकुम आहे दरूद दुआ घोरो असांजी या निस्बत इहो वास्तो सरकार मदीना सां आखिरी दम ते कायम या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा ओ दरूद जंहिंजी दिल में सरकार जी सही मोहब्बत जंहिंजी निस्बत मोहब्बत उहो कम करे थी पाण ईअं फरमायो त दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहब्बत क़यामत में उहो उन सां गॾु हूंदो हर मोमिन खे इन ज़ात जी मोहब्बत जी तरफ़ आहे या अल्लाह गुनहगार हाँ अमल सही ना है ओते बल हाँ मुखे आखिरत जे ॾहाड़े पंहिंजे पीअ खां परे
बेशुमार सलातो सलाम मुझे आका मेहरबान नबी उम्मत जे वाली नबी गमखार नबी गैबदान नबी जी ज़ात मथा जे प्यारे हबीबन करीम जी आमन जो एहसान अल्लाह ताला खास मोमिन जे मसा हजूर जी नबूवत हर इंसान मोमिन हुजे मुनाफिक हुजे मुशरिक हुजे या अय्युहन्नास ए इंसानो कद तहकीक जाकुम आयो तुम्हारे बुरहान शाखे चोजे दलील सरकार मदीना खुदा जी मोहब्बत मारफत जो दलील थी आया है जे कदे दलील सही आहे दावा सच्चा इन दलील जे लाइ करीम जा मौइज़ा गवाह है हजूर जो हर मौइज़ो और तमाम मौइज़न जो मजमू कद तहकीक जाकुम हजूर साईं कायनात में आयो हकीकत में आयो तो पान फरमाइन था अवल मा खलक़ल्लाह नूरी दुनिया में का शय कायनात में मौजूद नहीं मां मोहम्मद जो नूर मौजूद मुझो नूर खुदा अवल पैदा कया है इन नूर जे सदके आदम अलैहिस्सलाम जी मामूली सहो खुदा माफ कयो खिलाफत जो ताज सिर ते रखो जॾहिं आदम अलैहिस्सलाम जो बोझो ठही तैयार थियो जिस्म जो कुदरत जे तरफ़ों जिस्म में रूह पाण उथी वेठा सिर के मथे के पेरी नजर कलमे तैयब ते पढ़ती हराम थियो अल्लाह वाहिद अहद हाज़िर नाज़िर कायम आहे ई मोहम्मद जो को जंहिंखे अल्लाह पाक रिसालत जो ताज अवल ही पहराए छॾियो आहे इहा बि का हस्ती जॾहिं शैतान जे कसम खण ते आदम अलैहिस्सलाम निशान में अची मामूली सबक सालन जा साल पुकारींदो रहियो बाजाईंदो रहियो रोईंदो रहियो मिठे मालिक अर्ज़ कंदो रहियो आदम अलैहिस्सलाम खे उहो वक़्तु यादि अची जंहिं वक़्तु अल्लाह ताला आदम जे वजूद में रूह फूकियो उथी वेठा नज़र कलमे ते पहुती पाण ख़्याल कयो अल्लाह त बेशक आहे मां ही खुदा जी नाफरमानी कई आहे मुंहिंजी नाराफ़ी कई आहे अॼु हीअ मुंहिंजी हालत आहे उन वक़्तु वास्तो हुजे त मोहम्मद जे क़रीब अल्लाह ताला फरमाए थो आदम अञा उन्ही खे मां पैदा न कयो आहे तो जो इन सां मुलाक़ात न थी आहे तो इहो कीअं चयो या अल्लाह तू आलिमुल ग़ैब ॼाणे थो पियो जॾहिं मुंहिंजे बोदे में रूह फूकियो हुयो मां उथी वेठुमि त नज़र मुंहिंजी अर्श मौला जे कुंबर ते एक तरफ खां लिखलो ला इलाहा इल्लल्लाह बे तरफ लिखलो तो मोहम्मद रसूलुल्लाह ख्याल कम त हीअ बि का हस्ती आहे जंहिंखे अल्लाह पाक रिसालत जो ताज अवल ही पहराए छॾियो आहे आदम तो इन्ही जे मुहाबिब ख़तम उहो महबूब जॾहिं कायनात में अचे थो ज़ाहिरन उम्र शरीफ 40 साल 40 साल जी उम्र में हजूर साईं इज़हार नबूवत फरमाइनि था वो इज़हार जंहिंजो आवाज़ अर्श मौला ते पहुती अर्ज़ कुम
नबी अलैहिस्सलाम बुरहान थी आया, अल्लाह जी मार्फत जो दलील थी आया। इन्हीअ बुरहान जे लाइ दलील लाइ नबी करीम जा मुइज़ा साहिब जेका जंग तबूक जी हली रही मशहूर जंग उन वक्त में पान जंहिं सवारी ते सवार हा उठ जी सवारी ही वो गुम थी पान चुप में रहा माना फ़क़ीरन खे वक्त मिली वियो पान में तुरपुर कनि था हिक ॿिए खे ॿुधाइनि था हिन तरफ़ खां हिक पासे खां दावा थो करे त मां अर्श ते पहुतो आहियां उते दीदार ख़ुदा जो मां कयो आहे जंहिंखे पंहिंजे ॾाचीअ जो पतो न आहे उहो दीदार कीअं थो करे सघे। हज़ूर अलैहिस्सलाम उन्हनि जो गुफ़्तगू ॿुधो फरमाइनि था इहा ॾाची फलाणे तरफ़ जंहिंजी मुहार उहे वण जी टारी में टंगियल काथे जंग तबूक जी हली रही आहे उते क़याम फरमाइनि था त इहा दीद मुस्तफ़ा जी उते पहुचे फरमायो वञो वञनि सहाबी त वाकई उहा मुहार टारी में टंगियल हिया नबीअ जो इल्मु हिया नबीअ जी दीद तुंहिंजी बि दीद आहे त मुंहिंजी बि दीद आहे पर उहा दीद आहे सुभान अल्लाह जंहिं दीद पवण सां सॼी काइनात में हक़ जो आवाज़ बुलंद थी छो त हज़ूर अलैहिस्सलाम खां अवल दुनिया जी हालत बिगड़ी चुकी हिक ॻुझी गुमराही हूंदी आहे ॿी खुलियल गुमराही हूंदी आहे व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन ए मुंहिंजा मोहबत जे अवल दुनिया पधरी गुमराही में मुस्तफ़ा खे अल्लाह पाक सिराजम मुनीरा जी तशबीह ॾिनी आहे जॾहिं महबूब करीम जन नबूअत जो ऐलान कनि था पिया इहा आवाज़ इहा रोशनी इहो उजालो दिलनि ते पहुची वियो जिन खे मौला करीम घुरियो कलमो पढ़ी ख़िदमत में हाज़िर थियो त हज़ूर अलैहिस्सलाम बुरहान थी आया हक़ जो दलील थी आया मार्फत जो दलील थी आया हे उहो पाक चेहरो सैयदना बिलाल अञा ईमान ते न आयो हिन जी पहिरें वक़्त जी ॻाल्हि आहे ख़बर अथसि हिकु जवान दुनिया में क़ुर्ब जो क़दम फरमाए रहियो आहे जंहिं नबूअत जी दावा कई आहे चवनि था ॻाल्हियूं मिठियूं मिठियूं प्यारियूं फरमाए थो मां त वञी ॾिसां छा हक़ीक़त आहे छा थो ॿुधाए छा थो फरमाए जॾहिं बिलाल सरकार जी ख़िदमत में आयो पाक चेहरे ते नज़र पहुती आहे सुभान अल्लाह ये चकम छिके लोह के ये सरकार जी नज़र छिके बे इख्तियार दा करे कदम ते किरी कलम अशहद या नबी अलैहिस्सलाम जो मौजूज़ो ही नबी अलैहिस्सलाम जो इल्म ओ इल्म जंहिंजे लाइ अल्लाह ताला फरमाए थो क़ुरान करीम में आलिमुल ग़ैब फला युज़हिरु अला ग़ैबि अहदा मां ई आलिमुल ग़ैब इल्म ग़ैब जो मां ख़िया कई हिक जे मथां मां नथो ज़ाहिर कयां मगर इल्ला मन इर्तदा मिन रसूल जे रसूल खां मां राज़ी रहां उन खे इल्म ग़ैब जो हर मोमिन जो अक़ीदो आहे मुंहिंजो दिलबर ख़ुदा खे प्यारो को सफ़ी अल्लाह थियो को नजी अल्लाह थियो को खलील अल्लाह थियो को कलीम अल्लाह थियो मुंहिंजो सोनी हबीब अल्लाह है कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है अपना जाना और है रब का बुलाना और है कोहे तूर और है अर्श मौला और बीज आए कलाम करीम में वज़ाहत सा खुदा खोले खोले बयान करे तो आलिमुल ग़ैब व अल्लमका मा लम तकुन तालम व कान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा
जा महबूब जा तो के जान न हुई जो इल्म तो के ना हो असा जाना हजूर जान में सजी कायनात तो सरात अर्श मौला ते अल्लाह जी अता सा अल्लाह जी कुदरत सा अल्लाह जे प्यार सा मुझे नबी जी दीदार जाए थे पहुंची रही है ये सब खुदा जी अता है नबी जा बैन बुरहान मुइज़ात कमालात बरकतों जेके भी आन सब सब ये अल्लाह जी अता है इन अता के वरी नबी सही मोहम्मद वाना कासिम मौने के तकसीम क्या वन्या तो वराया तो ये वंड उनके मनंदो जिन जी दिल में मुझे साईं जी मोहब्बत है तो मोहब्बत निस्बत वास्तो तवस्सल वह नेमता उन्हीं मकाम से मोहब्बत पहुंचाए जाते भी पहुंची न तो सके असा हैरान आयूं या अल्लाह करे करम थे उम्र शरीफ नसीब कर मुझे बैतुल्लाह जो तवाफ क्यों सरकार के कदमन में मुझे दुआऊं घिरूं उते नफल पढ़ूं हर एक जी यह तमन्ना है तमन्ना है अल्लाह पाक तहां जो इरादो कबूल फरमाए तहां जो इरादो अल्लाह ताला कबूल फरमाए सभी जो आमीन आमीन बिजाहे सय्यदुल मुरसलीन रहमतल लिल आलमीन तव्हां हिकु मरतबो दरूद पढ़ो तकलीफ़ जी हालत आहे सतो ॼारो आहे मां कराची वेले हुउमि नीगर मुंहिंजो मूंसां गॾु हुयो तबीअत नासिक थी शिफ़ा ॾियण वारो मालिक आहे बाक़ी दर्द दवाऊं दरमल हीरा बहाना आहिनि जेके थी सघनि था पिया नसब सरकार पाण फरमायो आहे त हिन शइ में हीअ शफ़ा आहे हिन शइ में हीअ शफ़ा आहे उन्हनि ॾिसण ते डॉक्टर कमु कयो आहे शफ़ा ॾियण वारो अलाह आहे फ़क़ीर तॾहिं फ़र्क़ु कनि जॾहिं अमर थिए अलाह ये अमर खुदा जो ना है का फकी बात न दीजिए खुदा जो अमर है एकदम ओ पानो हिकड़े ही बदल सा न बनो सरकार मदीना जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हीं जो शान उन्हीं जी मोहब्बत जेका ना चीज खे चीज कर दिया तहां किताबन में सहाबा करम जी तारीफ पढ़ी अलमन के वज़ाहत खोले बुधायो आहे एक नबी जो असहाबी सोबत करण वारो जेको ज़ात जो हबशी शक्ल जो सादो ज़बान जो आतो फतिह मक्के खां बाद ही वाक़ो थियो पान फरमायो ऐन बिलाल खिदमत में हाज़िर या रसूल अल्लाह हिदाक उम्मी व अबी अबू अमर तो कुर्बान ता हुक्म फरमायो मां हाज़िर थियो हुक्म कयो बिलाल अज़ान दे हाज़िर मुंहिंजा साईं काथे बीही ॾियां पान सरकार फरमायो त बैतुल्लाह जे मथों बीही अज ताईं नहीं न थींदो पर नबी अलैहिस्सलाम इख्तियार जो मालिक आहे खुदा नबी के इख्तियार दे छॾिया हाज़िर साईं जॾहिं बिलाल बैतुल्लाह जे मथां बीठो ख्याल कयो बिलाल मदीने तैयबा में हुए अज़ान वारे वक़्त जो मुंह बैतुल्लाह ॾे खुद सरकार तोखे बैत जे मथां बिहार अज़ान तो ॾियणु हाणे मुंह काॾे कयो अज़ान में ताख़ीर थी पान पुछन था छो देर कई थी साईं खुदा ताके ॼाणायो इल्म अता कयो ही हकीकत मदीने तैयबा में मुंह त मुंहिंजो बैतुल्लाह ॾे अज़ान वक़्तु हाणे काॾे मुंह कयां बैतुल्लाह जे मथां बीठो त सरकार पंहिंजे रुख अनवर खे फेराए बिलाल असां ॾे मुंह करे बाग चा अज अखड़ियों बिलाल जो चेहरो मदीने जे मोर जो तकींदो रहे तो अज़ान ॾींदो रहे तो ही आहे मोहब्बत जेका ना चीज के चीज कंदी आहे ज़ात जो हबशी शक्ल जो सादो ज़बान जो बातो याद रखो ज़ातन दे नाहे ज़ात सुञाणप लाइ
हकीकत में छा है निस्बत तवस्सुल जो नबी सां पुख्त हुआ इंशाअल्लाह उन जो अज भी खुदा कर मथे कयो सुभान में कर मथे हो ये उहे बाना जिनखे टिन जान ते मुबारक मिलंदी पहिरी मुबारक सकरात वारे वक्त बी मुबारक कब्र में टी मुबारक कब्र में निकल ते मुबारक मिलंदियूं जॾहिं इहो वक़्तु ईंदो बंदो ख्याल कंदो मां त हक़ अल्लाह जा अदा न करे सघिया जिंदगी जे गुज़री वई अलाए छा मूंसां हशर थींदो अल्लाह जी ज़ात पाक हुक्म फरमाईंदो मलाइको वञो वञी मुंहिंजे बाने खे दिलासो ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका यकदम उहे मलाइका नाज़िल इज़ा बलगत तराकी जॾहिं गोघरो मोतल लॻे चवनि था मलाइका अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू खौफ न कर हुज़ून न कर अबशिरू बिल जन्नत अल्लती कुंतुम तुअदून उन ख़बरी सां ख़ुश थी जेको अल्लाह पाक तोखे वाइदो ॾिनो सुभान अल्लाह एॾो बिशारत मिलंदी वञे थी ज़बान में कलमो शुरू थींदो हिया मोहब्बत जेका ना चीज़ खे चीज़ करे हिया मोहब्बत उन मक़ाम ते पहुचाए जे ते इहो पहुची नथो सघे साईं मिठाई फरमायो त नमाज़ रोज़ा छॾणो नाहे करणो कम नमाज़ रोज़ा पिण चङो कम पर उहो ॿियो फहम जंहिंसां फसी थो किरी थिए चल उहो फहम ख़ुदा तव्हांखे अता करे इहो फहम मिली वियो दिलि भर तो असां पढ़े असांखे दिलबर करीब खुदा करीब कर ॾिनो वेझो कर ॾिनो ये अल्लाह पाक जो थोरो एहसान नबी करीम अलैहिस्सलाम जे आमन जो इहो आमन जंहिंजो एहसान अल्लाह पाक ख़ास मोमिननि जे मथां फरमायो आहे छो मोमिननि खे हिन ज़ात जे सदके ईमान मिलियो क़ुरान मिलियो रमज़ान मिलियो रहमान मिलियो ये ज़ात न मिले केर खुदा के सुञाणे मुबारक जंहिंमें 27 रात हज़ार मिलन खां भली हे बि नबी जे मुहाबे मिली ईमान जी दौलत भी अल्लाह पाक नबी जे मुहाबे सां अता कई क़ुरान भी खुदा जी ज़ात पाक नबी जे मुहाबे सां अता कयो जंहिं नबी जे मुहाबे एॾो कर्म थींदो रहियो असांजे मथां का असां उहो वास्तो नबी सां पूरो पहुतो कयूं तो बादल केॾी बि ताक़त साम्हूं अचे पंहिंजे कदम खे पहुचे न कर अॻिते वधाए वअंज़लना इलैकुम नूरम मुबीना हिन नूर मां मुराद क़ुरान करीम नबी अलैहिस्सलाम बि ख़ुदा जो नूर आहे क़ुरान बि ख़ुदा जो नूर आहे वअंज़लना इलैकुम नूरम मुबीना ये वो कुरान है वनज़्ज़लना अलैकल किताब तिबयानल लिकुल्लि शैइन ये किताब जेको तुझे मथां मां नाज़िल कयो तिबयानल लिकुल्लि शैइन हर शइ जो इल्म कुरान में आहे हर बयान कुरान में आहे तू पुछंदो वञ त कुरान जवाब ॾींदो अल्हम्दुलिल्लाह ये नेमतूं अल्लाह पाक ईमान वारनि खे नसीब कयो जिनजो ईमान कामिल आहे जिनजे सीने में ईमान जी दौलत आहे उमेद रब कई महिरबानी कंदो त क़ब्र में भी इहो कर्म थींदो हशर जे ॾियार में उहो तकरम दोस्तो बारिश जी मौसम साइदात बारिश हली आहे एॾी उमेद नहीं ते एतिरा के माण्हू ईंदा पोइ बि अल्लाह जे फज़ल सां ही रब जो कलम तो ने मथा तू छो आयो अजल आयो हक़ जी गालियूं ॿुधूं सच जी गालियूं ॿुधूं पंहिंजी दिलि खे इश्क सां संवारियो इश्क सां सिंगारियो क़यामत जे ॾियारे असांजो साथ असांजी सोबत आशिक़न सां हुजे من النبيين والصديقين والشهداء والصالحين इन्हनि जी रिफ़ाक़त अंबिया अलैहिस्सलाम सां सिद्दीक़नि सां शहीदनि सां सुलिया सालिह बाना जेको उम्मत जा आहिनि उन्हनि सां हूंदो तुंहिंजो हथु हूंदो मुंहिंजे नबी जी पाक दामन
दुआ करो अल्लाह पाक असांजे घरान दिलो पंहिंजी मार्फत सां आबाद करे, पंहिंजी मोहब्बत सां आबाद करे, महबूबनि जी मोहब्बत ख़ुदा जी ज़ात पाक असांजे दिल जे लाइ ॾिनो आहे। महबूबनि जी मोहब्बत आहे, हुज़ूर सां निस्बत आहे, नबी सां प्यार आहे। अहिड़े ॾुखे वक़्त में बारिश वसी रही आहे, साई रात बारिश हुई, कल्ह कराची में धमाधम बारिश हुई। इन वाक़े खां बाद बि अल्लाह पाक तोखे पंहिंजे कर्म सां घुराए हिकु उहा महफ़िल तोखे नसीब कई आहे जंहिंमें पहुचण सां तुंहिंजा सग़ीरा कबीरा गुनाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। टे थी आहिनि तव्हांजे साम्हूं निंगर नसला शाह आलिम दीन नेक माण्हू ख़ुदा जो अल्लाह जे असांखे नाज़ आहे तो हिते असांजो जेको बि ख़ानदान आहे आल बैतनि जा घर आहिनि, नवां नवां जा बच्चा बाशरीयत मोहम्मदी सूरत मोहम्मदी सीरत ख़ुदा जो ज़िक्र सलात व सलाम सुभान अल्लाह। हीअ सैयद जो शान बि आहे, सैयद क़ुरान सां आहे, क़ुरान सैयद आहे, क़ुरान सैयद सां आहे, सैयद क़ुरान सां आहे। फरमायो त ॿ शयूं मां तव्हां ॾे छॾियां थो, जेको क़ुरान हीअ मुंहिंजी आल क़ुरान सां हूंदी, क़ुरान मुंहिंजी आल सां। इन आल जे लाइ अल्लाह ताला कलाम करीम में हिकिड़ो अजीब फरमायो। जॾहिं सरकार मदीना हिजरत फरमाए मक्कतल मुकरम में आया है, हाँ मदीने जॾहिं हुज़ूर साईं हिजरत करे मदीने शरीफ जे माण्हुनि इबरत पइजी वई त हर रोज़ एतिरा माण्हू अचनि था, कीअं थो खाराए, आंधो त कुझु न थिए, आंधो त कुझु न थिए, पाण मशवरो कयो असां नस में ताक़त कुझु खणी ख़िदमत में हाज़िर सुभाणे अंसारनि जो ख़ुदा खुयो हज़ूर जी ख़िदमत में हाज़िर थिया। या रसूल अल्लाह फिदाक बियौमी, असांजो हक़ी नज़रानो क़बूल थिए, पान न कयूं न हाओ कयूं। यकदम खुदा बंदे करीम वही के मोकिलियो, कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्ला मवद्दत फिल क़ुरबा। ए मुंहिंजा नबी हुकुम अल्लाह जो ॿुधाइण वारो तूं ॿुधाइन। पाण फरमायो त अल्लाह पाक वही के असांखे मोकिलियो जंहिं कलाम मुंहिंजे मथां नाज़िल फरमायो, फरमाइण त मां अजूर जो तालिब न आहियां, मां अजूर पंहिंजो नथो घुरां, मुंहिंजो अजूरो इहो आहे त मुंहिंजे क़रीबनि सां मुंहिंजी आल सां मोहब्बत इल्ला मवद्दत फिल क़ुरबा, मुंहिंजे क़रीबनि सां प्यार रखो। इन्ही जे लाइ मुख़्तलिफ़ कौल पर कवि कौल इहो आहे आले अली, आले बतूल, आले हसन, आले हुसैन, आले अकील, आले जाफर, आले अब्बास। वरी उन्हनि जी आल इहे हलंदा आया। अजब दुनिया में केतिरा सैयद मौजूद आहिनि, नबी जो हाल मौजूद आहे, क़यामत ईंदा रहंदा। इन्हनि लाइ ख़ुदा जो हुकुम आहे इल्ला मवद्दत फिल क़ुरबा, मुंहिंजो नबी ऐलान करे त मुंहिंजे क़रीबनि सां प्यार। इहा मोहब्बत आहे जेका ना चीज़ कंदी आहे। यादि रखो जेकॾहिं तव्हांजी दिलि में सची मोहब्बत मदीने जे मोर जी आहे, ख़ुदा जो कसम तव्हांखे अल्लाह पाक पंहिंजे प्यारे नबी खां परे कोन कनि। अॼु तूं वेठो हिकु मैदान में हिन वक़्तु मदीनतुल मुनव्वर हाँ हेॾे तवज्जो दरूद पाक मुझे करीब से प्यार रखो।
तो नबी अलैहिस्सलाम जी आल की मोहब्बत वाजिब आहे। जेको न कंदो उहो मुनाफ़िक़ आहे। भली कपड़ा मेरा हुजनि, जुती पेर में न आहे, गुरबत जी हालत आहे, लटा फाटा पिया आहिनि, टोपाद न पिया आहिनि, पर आल कंहिंजी आहे या निस्बत काथे पहुचे थी पई। इन सां मोहब्बत रखणु वाजिब आहे। जेको न रखंदो उहो मुनाफ़िक़ आहे। दोस्तो अल्लाह पाक असांखे तौफ़ीक़ ॾे। अल्लाह पाक वो करम करे जो असांजी दिल ईमान जी दौलत सां माला माल थियो। जे ईमान आहे त अमल तुंहिंजो क़बूल आहे, छो त ईमान मुक़दम आहे, अमल मुअख़िर आहे। ईमान जे कॾहिं आहे त हर अमल तुंहिंजो क़बूल, हर नेकी तुंहिंजी क़बूल। जे ईमान में गड़बड़ आहे का नेकी क़बूल न आहे। ईमान लाइ मुख़्तलिफ़ क़ौल आहिनि, पर पाण सरकार फरमायो त ईमान छा आहे? मां मोहम्मद जी मोहब्बत, देखे नबी जी मोहब्बत आहे। ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन नफ्सिही वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। न थींदो मां हिकिड़ो को अॻु ईमान वारो जेसिताईं उन्हनि जी असां सां मोहब्बत पंहिंजी जान खां वधीक, पीउ माउ खां वधीक, औलाद खां वधीक। ईमान छा आहे? नबी जी मोहब्बत। इहा मोहब्बत मुक़दमा, अमल मुअख़्खर आहे। अमल तॾहिं क़बूल थींदो ईमान ख़ुदा तो सां गॾु आहे। हे तव्हांजो ईमान आहे, तव्हांजी नबी सां मोहब्बत आहे, नबी सां प्यार आहे। उमेद आहे त क़यामत ॼाणे इन मोहब्बत जे हूंदे क़यामत ॼाणे तुंहिंजो हथ मुस्तफा जी पाक दामन। दुआ घुरो अल्लाह पाक असांजे मुल्क पाकिस्तान खे, तमामु आलिम इस्लाम खे सरकार जे दीन सां आबाद करे, इश्क़ नबी सां आबाद करे। दिल तमाम खुश आहे। मुल्क इस्लाम जे इस्लामी घराने पर हिन वक़्तु तुर्किस्तान में जेका हुकूमत आहे पूरी शरअ जे मुताबिक़ ऐं एॾी त मुंहिंजी मोहब्बत आहे। हिकु सैयद मूंसां ॻाल्हि कई त तुर्किस्तान मां वयुमि, उते शहनशाही कोट आहे, किलो आहे, उते साईं करीम जा कपिड़ा मुबारक, दस्तार मुबारक, चादर मुबारक ऐं ॾंद मुबारक जेको शहीद थियो उहो उते रखियो। एॾी साहबा कराम खे मोहब्बत हूंदी हुई जो साईं जन जॾहिं वज़ू लाइ गुरड़ी कंदा हुआ, साहब हथ ॾींदा हुआ, उहो वरी गुरड़ी वारो पाणी पिया जमा कंदा। इहा मोहब्बत आहे, इहा मोहब्बत आहे। मोहब्बत न चीज़ खे चीज़ कंदी आहे, मोहब्बत उते पहुचाए जिते जो पहुची नथो सघे। अल्लाह पाक तव्हांजी हाज़िरी क़बूल कंदो। अल्लाह पाक असांजी औलाद खे सालिह कंदो। रब जे फज़लो करम सां ही तव्हांजी मोहब्बत तव्हांखे हिन मैदान में छिके आंदो आहे। उमेद आहे त क़ब्र में जॾहिं पहुतासीं हिते बि अल्लाह जा प्यारा मलाक अचे तोखे साॻियो बयानु करे ॿुधाईंदा त तोखे मुबारक आहे। जॾहिं हश्र जो ॾियारो ईंदो, क़यामत जो ॾियारो ईंदो, 50,000 साल जो हिकु ॾियारो आहे। मोमिन जे लाइ इहो ॾियारो एॾो त हल्को आहे। 4 रकात नमाज़ सुन्नत जेका तूं अदा करे इहो वञा वधीक वक़्तु आहे। हे वक़्तु हिन लाइ घटि आहे। मोहब्बत न चीज़ खे चीज़ कंदी आहे। दुआ घुरो ख़ुदा निस्बत क़ाइम रखे, दिलियूं असांजो आबाद थियनि। रब करीम हर मोमिन खे गुनाहनि खां बचाए। अल्लाह पाक पंहिंजे कर्म सां हर मोमिन खे नेकीअ ॾे माइल करे। रब्बना व तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंत तव्वाब रहीम। अल्लाहुम्मा इग़फिर ली वरहमनी व तुब अलैया इन्नका अंत तव्वाब रहीम। या क़ादिल हाजात, या क़ादिल हाजात, या क़ादिल हाजात, या मुफ़द्दल अबवाब व या मुसब्बिब असबाब। हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। हस्बी अल्लाह निअमल वकील निअमल मौला व निअमल नसीर। सल्लल्लाहु अला खैर खल्क़िही सय्यदना व महबूबना व महबूब क़ुलूबिना मुहम्मद व अला आलिही व अहल बैतिही व सहाबी अजमईन। आमीन बिजाहि सय्यदल मुरसलीन रहमतल आलमीन रहमतल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।